प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। छा तव्हांजो ख़ुदा सभु कुझु करे सघे थो? ख़ुदा सभु कुझु करे सघे थो। जोडी थोरो सोचे ॾिस, मूंखे 500 खां बि वधीक पैसा मिली विया आहे, छो त कंहिंखे बि ख़बर ना हुई त मां पैसनि लाइ दुआ करे रही हुईसि त जी मिशनरीज़ खे ॾेई सघां। तुंहिंजो मतलब छा आहे? जॾहिं बि मूंखे वतीफ़ो मिले थो, मां उन मां कुझु पैसा मिशनरी कमनि लाइ ख़ुदा खे ॾींदी आहियां। ऐं हाणे मां हिकु गुडी ख़रीद करे उनखे दॿे में विझण चाहियां थी, जेका क्रिसमस ते चाइना वेंदो। छा तूं मूंसां गॾु अची रही आहीं? हाँ, ज़रूर। रांदीगरनि जी दुकान ते हुननि हिकु गुडी ख़रीद करण जो फ़ैसिलो कयो, जंहिंजा डिगा वार हुआ ऐं ख़ूबसूरत नीरे रंग जा कपड़ा हुआ। दुआ खां पोइ कैथरीन ऐं जोडी बार्डमन जे घर विया। तव्हां जो ॾींहुं सुठो रहे। आंटी हार्टमन ही क्रिसमस जे तोहफ़नि लाइ आहे। अरे माफ़ कजो, पर दॿो तो बंद थी वियो आहे। ई ना करियो, उन गुडी जो चाइना वञण ज़रूरी आहे। मां ही ॼाणा थी त ही हक़ीक़त आहे। यसु मूंखे पैसा ॾिना त जी मां ही ख़रीद करे सघां। जॾहिं बार्डमन ॾिठो त छोकिरी केतिरी संजीदा आहे त उन्हनि दॿो खोलियो। हार्टमन आंटी, घणी घणी महिरबानी। हिन जे पोयां ख़ुदा जो मक़सद आहे। भेण रूथ खे ॼण मालूम थी वियो हुजे, हू चीन में हिकु मिशनरी हुई ऐं हिकु नंढड़ी छोकिरी खे जर्मन ॿोली सिखाए रही हुई। अदीना खे ॿोलियुनि जी नेमत हासिल हुई, पर हुन कॾहिं बि ख़ुदा जे बारे में ना ॿुधो हो, जे मौजा कया ऐं हुन सां तमामु घणो प्यार कंदो हो। छा तव्हांजो ख़ुदा वाकई सभु कुझु करे सघे थो? हाँ, उन लाइ को बि कम नामुमकिन न आहे। ता पोइ उनखे घुर्जे त हू मूंखे क्रिसमस लाइ हिकु जर्मन गुडी मोकिले, जंहिंजा कपड़ा नीरे रंग जा हुजनि। महिरबानी करे उनखे ई ॿुधाई छॾियो। भेण रूथ सोच बि न करे सघी त ख़ुदा कीअं हिन ख्वाहिश खे पूरो करे सघे थो। हू हैरान थी वई जॾहिं हुन दॿो खोलियो। दुआ जे जवाब में गुडी, ही को इत्तेफ़ाक न हो। महिरबानी खुदावन यसू, तू ज़िंदा आहीं ऐं सच में तूं हर कम करे सघे थो। अदीना जी भी मदद कर त हू तोखे ॼाणी सघे। ही तोहफ़ो ख़ूबसूरत तरीक़े सां बंदि थियल हो ऐं हू उनखे अदीना वटि खणी आई। ही ॾिस अदीना, खुदावन यसू ही तो लाइ मोकिलियो आहे। ही त तमामु प्यारो आहे। ही बिल्कुलु अहिड़ी गुडी आहे जहिड़ी मां चई रहियो हुयसि। हू ख़ुशी सां सॼे कमरे में टिपा ॾियण लॻी, पर ओचितो हू उदास थी वई। भेण रूथ, यसु सभु कुझु करे सघे थो। मां हुन ते यकीन करियां थी, छो त हुन मुंहिंजी ख्वाहिश पूरी कई। खुदावन यसु मुंहिंजी ज़िंदगी में अच ऐं मुंहिंजे दिल खे साफ़ करे छॾ। मां तो सां 100% तालुक रखण चाहियां थी। आमीन। क्रिसमस जी ख़ुशी अदीना जे दिल में अची वई। यसु कुझु बि करे सघे थो ऐं हुन ही ॻाल्हि केतिरनि ई माण्हुनि खे ॿुधाई। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।